मुर्शिद साईं कम थियो पक्के जी ज़मीन वारा हारी ज़ख्मी आहिनि बाबा। जल्दी गाड़ी मोकिलियो तारन के मां थाने ते खणाए वञा। ठीक है मुर्शिद साईं। गाल गरी थी वही वॾो मुमड़ बचंदो खून ख़राब थी तो सुका सावा सब सड़ी वेंदा। अल्लाह साईं सिरनि जो ख़ैर करे। बाक़ी पीर एहसान अचण साईं बाहि मारे छॾिया। साईं घट त तव्हां बि न आहियो। बेचारे यतीम पीर एहसान सां वॾो असर त तव्हां कंदो। मूंखे त पीर एहसान जो खुटको थी पियो आहे। मुक्त बि मारिजी वेंदो। तूं मुंहिंजो फिक्र करण खां बजाए एहसान साईं जो फिक्र थी करे। वॾा साईं मां त ज़माने जी ॻाल्हि थी कयां। माण्हू था तव्हांजे नाले चवनि। माण्हू त अॼु बि ईअं था चवनि ससुई मूं वटि आहे। जॾहिं त हिन ससुईअ जो को बि नाओ निशान नथो मिले। सुठो थियो जो ससुई फंदे में फाथल न आहे। न त ससुईअ जे ॻोल्हा में सुका सावा सभु साड़ी छॾिया। काथों जी बला काॾे वई का ख़बर कान्हे। हाँ साईं ससुई त अलाए केॾांहुं हली वई आहे। चवनि था त माइटनि खे बि कान मिली आहे। मुंहिंजी करामत जी चवे त ससुईअ जो नंढपण खां ई मुक़दर फिकल आहे। मूंखे त लॻे थो मारिजी वई हूंदी। अल्लाह करे ससुई ज़िंदा हुजे ऐं तव्हां दुआ घुरो त खेरनि सां घर मोटी अचे। मुंहिंजे दुआ जा दर ससुईअ लाइ बंदि थी विया आहिनि। सम्झई वरी आईंदा उन जो ज़िक्र न कंदी कर। सम्झई। बहादुर बच्चा उन्हनि तुंहिंजे पोड़े पीउ खे बेदर्दी सां मारे छॾियो। तूं वरी उन्हनि खे माफ़ करे छॾींदे छा? मामा मां पीर एहसान साईं खे जवाब नथो ॾेई सघां। छा कयां मां इन मामले में मजबूर आहियां। जेकॾहिं तो हाशिम ऐं दिलावर खे खून माफ़ करे छॾियो त पोइ तोखे छा मिलंदो? मामा मां उन्हनि खां ससुई घुरंदुसि। मूंखे ससुईअ जो संग मिलंदो। ससी किथे आ ससी? बहादुर दिमाग़ त सही अथई न। ससी त अलाए कॾहिं को मरी चुकी आहे। ससुई मुंहिंजो पलांद आहे। मां हाशिम खां ससुईअ जो संग वठी हाशिम खां पलांद वठंदुसि। ऐं मूंखे पक आहे त ससुई ज़िंदा आहे। छो जो मुंहिंजी दिल अञा धड़की रही आहे। मुंहिंजी दिल जी धड़कन ससुई जे ज़िंदा हुअण जो सबूत आहे। हक मुर्शिद बाबा हक। कबूतर फ़कीर जी बिस्मिल्लाह कया मुर्शिद साईं। इन पीर एहसान खे अहिड़ो सबक सेखारणो आहे आईंदा हू अहिड़ी काई बि हरकत न करे जेका मुंहिंजे ख़िलाफ़ हुजे। बेशक मुर्शिद साईं हुनखे सज़ा मिलण खपे। हुन मुंहिंजे शान में गुस्ताखी कई आहे। न मूंखे तकलीफ़ ॾिनी आहे। मां बि हुनखे अहिड़ी तकलीफ़ ॾियण थो चाहियां त मुंहिंजे ख़िलाफ़ को कदम खणण खां अॻु पंहिंजो अंजाम यादि रखे। मुर्शिद साईं पीर एहसान खे अहिड़ो सबक ॾियो जो सॼी उमिरि यादि करे ऐं माण्हुनि लाइ पीर एहसान इबरत जो निशान बणिजी वञे। वाह वाह रेत बहादुर खान वाह वाह जी तुंहिंजी दिल जी धड़कन आहे। बहादुर बच्चा ससी तुंहिंजे प्यार जे लाइक़ न आहे। छा तूं उन सां शादी कंदे जेका पीर करामत ई त ख़बर अथई न उन जे कोट में बंदि रही आहे। हाणे उन जी कहिड़ी इज़त बचियल हूंदी जो तूं चरियो लॻो थो वती? मामा साईं पंहिंजी ज़बान खे लगाम ॾियो। ईअं न थिए जो इहा ज़बान काकड़े मां छिके कढाऊं। न त मां इहो विसारे वेंदुसि त तूं मां जो भाउ आहीं। छो जो मां ससुई जी शान में गुस्ताखी कंहिं क़ीमत ते बर्दाश्त न कंदुसि। कंहिं बि उनजे बारे में कुछ ॻाल्हायो न मूंखे कसम आहे
उनखे उफट मारे छॾींदुसि, छो त ससु ई मरी त सघे थी, पर दौलत जे ढेर ते वेही इज्जत जो सौदो नथी करे सघे। ससुई जी का ख़बर कान्हे का, हरू भरू ऊंधा में लखियूं नाण। ससुई जे करे तूं पंहिंजे पीउ जो खून माफ़ कंदे। तव्हां त बाबा साईं जे खून जी ॻाल्हि कयो। मां बि इहो ई त चाहियां कबूतर फ़क़ीर, तूं हिकिड़ो को अहिड़ो घर तलाश कर जंहिंजी का छोकिरी अहिड़ी हुजे जेका पीर एहसान जे इज्जत ते कारो दाग साबित थिए। अवां जो मतलब आहे त पीर एहसान ते इहो बहतान हणे त पीर एहसान हुनजी इज्जत ते हमलो कयो आहे। तूं ठीक समझियो आहे कबूतर फ़क़ीर, तो जे इहो कमु कयो त मां तोखे सोन में तोरे छॾींदुसि। मुर्शिद अवां फिकुर ई न कयो, पैसनि सां हिते छा नथो थिए। मुर्शिद आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर, पैसा ख़र्च कयो न त सभु कुझु थी वेंदो। मां उन्हनि माण्हुनि खे अमीर बणाए छॾींदुसि। मुर्शिद 8 ॾींहंनि जे अंदर मां का न का छोकिरी ॻोल्हे थो वठां। ठीकु आहे, वञी तलाश कर। हाज़ुर मुर्शिद बाबा, हाज़ुर। ज़रीना करे त करे छा? तोखे त औरतनि जे सूरनि जी वॾी ख़बर पवंदी आहे न, सिर्फ़ ॻाल्हियुनि जे हद ताईं, बाक़ी करणो कुझु बि न आहे। जीअं सियासतदान तकरीरूं वॾियूं वॾियूं कंदा आहिनि, असां हीअं कंदासीं, बाक़ी करणो कुझु बि न आहे। भला मूंखे इहो त ॿुधाए त घर जो को कमकार बि कंदीअ, रुगो ससु जे सूरनि में पई सड़ंदीअ? चाची, मूंखे त तुंहिंजी ख़बर ई नथी पवे, कॾहिं मेण त कॾहिं पत्थर खां बि पकी। मां त पंहिंजे हिसे जो सॼो कमु करे छॾियो आहे न। जेकॾहिं घर जो कमकार थोड़ो वधीक कंदीअ त लही कान वेंदीअ। पिणे पलीअ जे घर में वेठी आहीं, सरदार शाह ज़मान जे घर में कोन वेठी आहीं जो नौकर तोखे कमकार करे ॾींदा। चाची, मूं कॾहिं चयो त मां सरदार शाह ज़मान जे घर में आहियां? तोखे त को न को बहानो घुर्जे मूंसां झड़ो झटण जे लाइ। वाह हड़ी सुरीली वाह, मां झेड़ा थी कंदी वतां, बाक़ी तोखे त वॾो ॾांव आ। तूं त मोमनियाणी आहीं, सॼो ॾींहुं सलातूं थी पढ़ंदी वती। दरी न करे त करे छा? बस चाची, तुंहिंजो ॾोह न आहे। असीं औरतूं आहियूं न, पंहिंजे पेर ते पाण ई कुहाड़ो हणंदियूं आहियूं, ऐं पोइ वरी मज़लूम थी चवंदियूं आहियूं त असां औरतुनि ते ज़ुल्म थो थिए। दरी न करे त करे छा? असां औरतुनि सां बि वॾो ज़ुल्म आहे। सॼो ॾींहुं ज़ुल्म जे घाणे में थी पेड़जूं ऐं मर्द असां ते हुकुम हलाईंदा आहिनि। न चाची, मूं ग़लति चयो हुयो। तो जहिड़ी औरत सां ॻाल्हाए इहो तजुर्बो थियो त औरत ई औरत जी दुश्मन हूंदी आहे। जेकॾहिं औरत चाहे त घर में ख़ुशियूं अचनि, ॾुखनि जी मजाल आहे जो अचनि, ॾुख त ॾोहे दूर हलिया वञनि। दरी न करे त करे छा? इन जी माना त मूं इन घर में ॾुख आंदा आहिनि, मां इन घर जी दुश्मन आहियां। ऐं पाण ते त नज़र पवे ई कान थी, तव्हां त वॾियूं सभागियूं आहियो। दरी न करे त करे छा? सरदार साहब, मूं इहो सोचियो बि न हो त चाचो करामत एतिरी किरियल हरकत कर। पीर एहसान साईं, वरी छा कयो आहे न ढोंगी पीर करामत? मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिश करे रहियो आहे। पंहिंजे मिसकीननि ऐं ग़रीब हारियुनि खे गोलियूं हणाए उहो केस बि मूं ते दाख़िल करायो अथई। तव्हांजे अचण सां हिन ढोंगी पीर करामत जा जेके करामत वारा कूड़ा कोट हुया न, उन्हनि जा गूंगरा ड्रही पट थी पिया आहिनि। हुनजे मुरीदनि ऐं ख़ादमनि में पत वाखी थी वई। सो हाणे इहो तवारो चाचो पीर करामत पंहिंजी असलियत ते लही आयो आहे।
अञा त इहो पीर करामत वधीक गलीज़ हरकतूं कंदो। सरदार साहब कहिड़ो फर्क पवंदो? सच सच थींदो ऐं कूड़ कूड़। पीर एहसान साईं, जेसी ताईं कूड़ वञी कूड़ थे तेसी ताईं ईअं करे पीर एहसान साईं मां हिकिड़ी तव्हांखे सलाह ॾींदुसि त पंहिंजी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराए वठो। न सरदार साहब, मां गिरफ़्तारी खां अॻु पंहिंजी ज़मानत न कराईंदुसि। कोर्ट जे कटहरे में बि वकील पाण थींदुसि त दलील पाण ॾींदुसि। जेकॾहिं पीर करामत खे कूड़ो साबित न कयां न त पीर सदाकत जो पुट ई न आहियां। पीर एहसान साईं ॾिसो, कावड़ न कयो, ज़िद तो लहो, मुंहिंजो चवण वठो। मां सम्झां थो त इहो तव्हांजो जज़्बाती फ़ैसिलो आहे। इहे जेके कोर्ट में प्रोफेशनल वकील आहिनि न, उहे तव्हांखे सवालनि जवाबनि में मुंझाए रखंदा। इन करे मुंहिंजी सलाह वठो, गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराए वठो। सरदार साहब, मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी यादि करे छॾियो त सच खे कूड़ कॾहिं भाराए नथो सघे। ॿुधो नथो छा? सच जी ॿेड़ी लुॾंदी ज़रूर आहे पर ॿुॾंदी न आहे। पीर एहसान साईं, तव्हां सही था चओ। जेका अव्हां जी मर्ज़ी, अल्लाह साईं अव्हां खे कामयाबी ज़रूर ॾींदो, छो त तव्हांजा इरादा जबलनि वांगुरु बुलंद, मज़बूत ऐं अटल आहिनि। इन्हीअ करे पीर एहसान साईं तव्हां जहिड़ी शख्सियत खे लहर न लोॾो। अॼु ॿियो ॾींहुं थियो आ, मुंहिंजो वात पटियो पियो आ। अचड़ा कबूतर, ओ अचड़ा कबूतर। अरे छा है के कुत्ते डोड़ायो थई छा? अबुत ॾहड़ी त ॾे। अरे हाणे परे थी दे ॾहड़ी। अरे मां पाण कल 1000 रुपया इलाही चने खां पिनियो आ, सो भले किथे किरी पियो ख़बर ई कान्हे। अचड़ा कबूतर यार कुछ ॿ टे रुपया ॾे। कल खां वठी फूक बनाए हई, दुआ कदो मैं अल्लाह कदो पीरी में पुट ॼमंदई। अरे हाणे चुप कर, पुट ॼमंदो पिणे खे। अरे छॾ मवाली, 2010 जी बोर्ड में मुंहिंजी माई गॾहं ते चढ़ियो पियो, इन लाइ काॾे लुड़ी वई, 3 कुराड़ियूं ॿियूं बि रहड़ियो वई। माई हुई या कुकड़ हुई जो बोर्ड में लुड़ी हुई? अरे हाणे परे थी आ वया छड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर ते केॾी महिल हिन कपर। गुट पक पक पक। पीर करामत हिकिड़ो कम चयो हो त पीर एहसान ते को कारो दाग लॻायूं, इहो मवाली कम करे वेंदो। इन्हे जो पासड़ो वठां, इनखे 2 टे रुपया ॾियां, इन्हे कम लाइ पंहिंजी माई खे मवाली रांदड़ी कंदो लॻे ईअं थो। अरे खुदन जा बीह जा मवाली, बीह जा यार, बीह खुदन। अरे खुदन हिकिड़ो मुंहिंजो कमड़ो त कर यार। जी रुपयो कोन थो वरी कम थो ॿुधाई, खुद मवाली फ्री जो कम कंदो ई न आहे। अरे मवाली बीह, पेसड़ा टोपी मां कढां। अचे पैसा अथई, हाणे जे अॻिते मुंहिंजो कम कंदे न। अरे 1000 रुपया ॾींदो साईं, मुंहिंजे पीउ जी मशीन आ, जेॾी महिल वणई कार डोड़ाणी सुर्गो वात मां ई टोपी मां ॾोकड़ पिया निकरंदसि। अल्लाह ॿुधा। अरे तोखे ऐं तुंहिंजी ज़ाल खे हिकिड़ो ड्रामो करणो आ, उहो कंहिं बि सूरत में कजां। टन ॿुध, जेकर 2 ॼणा ड्रामे में कम कंदासीं न त पोइ 2000 थींदई। उन खां सवाइ किरायो भाड़ो, मानी टिकी, सिगरेट ऐं ॿियो सभु कुझु तोखे करणो पवंदो। अरे मवाली सभु कुझु मिलंदी, पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, रुगो ॾोकड़नि जी थई। टन जेकर सभु कुझु मिलंदो त सभु ॻाल्हियूं क़बूल आहिनि। अल्लाह तुंहिंजो ॿुधा। पैसा छो आख़िरी ख्वाहिश थई जा। अरे पहिरियां माई खे त वञी राज़ी कर न। मुवारी माई अॻ में पैसा वठंदी, ईअं कान राज़ी थींदी। अरे पहिरियां ॻाल्हि त ॿुधा, मूंखे करणो छा आहे उहा ॻाल्हि ॿुध।
पुत्र मुआरी माई कान मञंदी वॾी घेरतड़ा मारे मञाईस जे नोटन जे हंध ते सुम्हणो अथई त माई खे मारे मञा मारे तमाम सुठी ॻाल्हि अथई इहा। ठीक आ तू रुगो ॾोकड़ खणी आ मां पाणी सटको थो ॾियांसि। अल्लाह अॼु ॿियो ॾींहुं थियो वा मुंहिंजो वात पटियो। वात तूं वही पटियो पिया बाक़ी चवां छाजे लाइ थो। फिरदौस बेगम लगे तो पीर एहसान भी पीर करामत जे हथां शिकस्त खाई वेंदो। जेकॾहिं पीर एहसान भी शिकस्त खाई वियो त पोइ असांजो साथ केरु ॾींदो? अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो अनवर खान। हिकु दरवाज़ो बंदि थींदो आहे त अल्लाह साईं 100 दरवाज़ा खोले छॾींदो आहे। फिरदौस बेगम फिलहाल त असांजा सभु दरवाज़ा बंदि थी विया आहिनि। काश मूंखे औलाद हुजे हा त अॼु पाण खे हेॾो अकेलो महसूस न करां। अनवर खान तूं अकेलो न आहीं, मां जो तोसां गॾु आहियां। बस फिरदौस बेगम हाणे त तुंहिंजो ई फिक्र अथमि त मुंहिंजे मरी वञण खां पोइ तुंहिंजो साथ केरु। तूं त सफ़ा अकेली थी वेंदे ऐं ही ज़ालिम ज़मानो बगड़ बणिजी तोखे खाई वेंदो। अनवर खान छो था मायूसी वारी ॻाल्हियूं करियो? अल्लाह साईं तव्हांखे मुंहिंजी उमिरि बि ॾेई छॾे, अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे रुआड़ींदव छा? फिरदौस बेगम तूं हिम्मत न हारजां। मूं पंहिंजी समूरी मिल्कियत तुंहिंजे नाम करे छॾी आहे ऐं इहा मिल्कियत मुंहिंजे मोए खां पोइ तोखे ॾुखे वक़्त में कमु ईंदी। अनवर साईं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। अल्लाह साईं कंदो तव्हांखे को सुवाह न लॻंदो। मूंखे तव्हांजी हयाती अज़ीज़ आहे, कान थी खपे मूंखे मिल्कियत। मूंखे पक थी वई आहे फिरदौस बेगम त हाणे आउं घणो वक़्तु जी कोन सघंदुसि ऐं इहो पीर करामत जल्द मूंखे माराए छॾींदो। तव्हांखे पीर करामत जी धमकियुनि खां पोइ वहम थी पियो आहे अनवर खान। ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे अल्लाह जे हथ में आहे, पीर करामत जे हथ में न आहे। दुआ कर फिरदौस बेगम, थी सघे थो त तुंहिंजी दुआ आगा बि वञे। अल्लाह साईं कंदो त वॾी हयाती माणींदे, रब साईं जे परदे ऐं पनाह में रहंदे। हाणे घणो न सोचो, तव्हां वियो, मां तव्हांजे लाइ मानी लॻरायां। ठीकु आहे? बंगला खाना ये जमीन ॾिसी दो जेके भी ज़मीनूं आहिनि न वो वक़्तु हो त हिन नबूअ कमदार जी हिते वॾी बादशाही हूंदी, वॾो दबदबो। पर पोइ यकीन करी त के पखीअ खे बि इजाज़त कान हूंदी त को नबू कमदार जे इजाज़त खां सवाइ हिकिड़ो दाणो बि चुगी सघे न। नबू कमदार हाणे हिन सॼी ज़मीन ते शाह ज़मान जो कब्ज़ो थई। इहो ई त बंगला खान वॾो ज़ुल्म कयो आहे शाह ज़मान खान। न त इहो हक़ इहो किथे शाहजहान मरहूम जे पुट शमीर खान जो हो। हा कमदार नबू, उहो ई हक़ वठण लाइ त मुंहिंजो भाणजी शामिर मूं वटि आयो। इन ही सरदार शाह ज़मान मुंहिंजे भाणजी शामिर खे गोलियूं हणी अस्पताल ताईं पुॼाए छॾियो आहे। हाणे अस्पताल में हो ज़िंदगी ऐं मौत जी जंग विढ़ी रहियो आहे। बंगला खान शाहजहान हिकिड़ो फ़क़ीरी तबियत जो माण्हू हूंदो ऐं इन शाह ज़मान सां ताजो कसम आहे बेहद प्यार कंदो, बेहद प्यार। ऐं इन शाह ज़मान पंहिंजे भाउ जे प्यार मां नाजात फ़ाइदो वठी ऐं हुन जे मरण खां पोइ सरदारी पग पाण ॿधाई ऐं पाण सरदार थी वेही रहियो। पंहिंजे भाउ जिगर सां वेसाघाती कयईं ऐं हुन सॼी मिल्कियत जेका बि हुनजी हुई न मरूम जी उन ते कब्ज़ो करे तुंहिंजो शाह ज़मान वेही रहियो। कमदार नबू, मूंखे सभु कुझु यादि आहे जेको शाह ज़मान मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजे भेणीअ सां ज़ुल्म कया, मूंखां अॼु बि न आहिनि विसरिया। अड़े नबू कमदार आहिनि न शाह ज़मान न। अड़े करे मूंसां न ॻाल्हा।
हाना तुझे भाउ जो कमदार न आहियां न तुझो को हारी आहियां तो जेका मूंखे सज़ा ॾिनी हुई न उहा पूरी करे मोटियो आहियां हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे हीअ ज़मीन जिथे आउं बीठो आहियां मौला मालिक जी आहे तुंहिंजी नाहे। अड़े नबू हिते छो आयो आहीं? हाँ आइन मुंहिंजे दुश्मन खे मुंहिंजी ज़मीन ते छो वठी आयो आहीं? ॻोठ निकाली सज़ा पूरी करे आयो आहियां शाह ज़मा ख़ान ऐं हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे ज़मीन पियो घुमां ही दुश्मन आहे त तुंहिंजो आहे मुंहिंजो सॼण छो न जो मूंसां गॾु जिते ज़मीन तुंहिंजी नाहे नाहे तुंहिंजी हीअ ज़मीन तुंहिंजी भाउ शाहजहान जी आहे जेको उहो मुंहिंजो मालिक हो ऐं आउं उन जो कमदार हो साईं निमक उन जो खाधो मई ये आए मूं में हिम्मत ऐं जे मोटी बि आयो आहियां त उन शाहजहान ज़मीन मिल्कियत वठंदो मैं। हाले ता डर मुंहिंजी नज़रनि खां कंहिं न पेस्तो तो वारो रेस हो न वो मरी हो ज़मीन मुंहिंजी आहे सरदार शाह ज़माने जी ॻाल्हि ॿुध मुंहिंजे मरहूम भाउ शाहजहान जो सिर त खईं हाणे मुंहिंजो सिर खणंदे छा? सरदार साईं हुकुम कयो बाबल त मां हिन खे धिक्कारी हिन बनी मां कढियां या वरी सिर खणनि।